नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। जीअं त सॼी सिंध जे अंदरि कणिक जो बहिरान जेको आहे उहो तमामु घणी शिदत अख़्तियार करे वियो आहे ऐं इन हवाले सां लाड़काणे जे अंदरि जेका सूरत हाल आहे उहा बि का बहितर कोन्हे। इन हवाले सां त माण्हुनि जूं इहे शिकायतूं आहिनि त जेको उन्हनि खे कणिक जो अटो मिले थो उहो तमामु घणो महांगो आहे ऐं तक़रीबन 55 रुपया किलो जेको आहे सो उन रेट सां माण्हुनि खे इहो अटो फ़राहम पियो थिए। त ज़ाहिर आहे जेके फ्लोर मिलूं आहिनि उन्हनि खे बि जंहिं तरीक़े जी जेका आहे कोटा मिलणु खपे। हिन वक़्त ताईं अगस्त महीनो जेको आहे पूरो थियण वारो आहे। अगस्त जे अंदरि सिंध सरकार पारां उन्हनि खे जेका आहे कणिक जी कोटा मिलंदी आहे ऐं उहे पोइ जेको आहे सप्लाई शुरू कंदा आहिनि। त उहो जेको मामिलो आहे उहो बि रुकियल आहे ऐं गॾोगॾु कणिक जेका आहे हिन वक़्तु जेतोणीकि इहो रेट ॿुधाए पियो वियो त 1100 रुपए में कणिक जेका आहे मण उहो अटो कणिक जेका आहे उहा फ़राहम थींदी। पर हिते जेको आहे जेको असां वञी मुख़्तलिफ़ हंधनि तां जांच कई आहे त तक़रीबन 2000 रुपया फ़ी मण जेको आहे उहो विकिरो पियो थिए। त ज़ाहिर आहे उन सां जेको अटो फ़राहम पियो थिए माण्हुनि खे या मुख़्तलिफ़ जेके रिटेलर आहिनि उन ते वञे पियो त उते तमामु घणो महांगे रेट ते जेको आहे उहो अटो माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। त हाणे इहा जेका सूरत हाल आहे हिन में असां चाहियो पिए त इहे सभु पासा कवर कयूं त जीअं हिकु त सिंध सरकार जो इन तरफ़ ध्यानु अचे त हीअ जेका बुरानी कैफ़ियत आहे इन मां निकिरी सघिजे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो कुझु रिलीफ मिले, सस्ते रेट ते जेको आहे सो इहो अटो उहे फ़राहम करे सघनि। छाकाणि त इहा बुनियादी ज़रूरत हूंदी आहे। इन हवाले सां जेका हिते सिचुएशन नज़र पई अचे सभु आबादगार जेके रिटेलर आहिनि उहे दाऊं पिया कनि त उन्हनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं हिते जेको हिन वक़्तु सूरत हाल पॉलिसी ठाही वई कणिक जे ख़रीदारी जे हवाले सां सिंध हुकूमत पारां त उन में रेट जे हवाले सां शयूं के बहितर न हुजण जे करे जेके आबादगार हुआ उन्हनि ओपन मार्केट में वञी करे उहा पंहिंजी कणिक सेल कई ऐं उन में ज़ाहिर आहे उन्हनि जो मक़सदु इहो त उन्हनि खे वधीक रेट मिले। सो उन में बि प्रॉब्लम इलाही थिया। ज़ाहिर आहे जेके फ्लोर मिलनि या जेके आबादगार आहिनि उन्हनि सां तमामु घणा इशूज़ जेको सो लाॻापियल रहिया। त हिन वक़्तु असां चाहियो पिए त इहे सभु शयूं जेके आहिनि पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कयूं त आख़िर कणिक जे अटे जो जेको बुरान आहे उनखे जेको आहे छो नथो उन ते क़ाबू पायो वञे या उन जे हवाले सां जेका सरकार जी पॉलिसी आहे उहा चेंज छो नथी थिए। उन में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि जंहिंजे करे अॼु जी जेको आहे सो तमामु घणो इशू हाईलाइट थिए पियो ऐं उन में माण्हू जेके आहिनि सफ़र पिया कनि। छाकाणि त कोविड-19 वारे हिन सॼे मामले खां पोइ हिकु त मुआशी तौर ते माण्हू कंगाल बणिजी विया आहिनि हिकिड़ी ऐं वेतर जेकॾहिं हिन क़िस्म जी हिते हुकूमत तरफ़ां बेध्यानी नज़र अचे थी त उन में माण्हू तमामु घणो सफ़र कनि था। त इहे सभु शयूं असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रखंदासीं ऐं कणिक जो जेको बहिरान आहे उन खे कीअं हल कजे इन टॉपिक ते असां चाहियो पिए त हीउ पंहिंजो प्रोग्राम मुरतब कयूं ऐं हुन में असां सां कोशिशि कंदासीं त हितां जे जेके आबादगार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। गॾोगॾु जेके फ्लोर मिल जा मालिकान आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन हवाले सां छा था चवनि ऐं हिते जेका कणिक जो बहिरान पैदा थियो आहे उन में कहिड़ी सूरत हाल उन्हनि खे नज़र पई अचे ऐं हू छा था चवनि हुननि जो कहिड़ो ओपिनियन आहे। अचो त असां सां गॾु फ्लोर मिल ख़ान फ्लोर मिल जो जेको आहे सो मालिक फ़हीम शेख साहिबु असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू इन हवाले सां छा था चवनि। फ़हीम साहिबु हीअ जेको सूरत हाल असां हिते ॿुधाई बि त तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांखे जेका आहे कणिक घणे मण मिले पई, कहिड़ो रेट तव्हांखे मिले थो? सर हिन महिल जो असां करंटली जेको रेट वठूं पिया तण जो 1900 खां 2000 ताईं वठूं था। मुख़्तलिफ़ रेट आहिनि। 1900 खां स्टार्ट आहे 2000 ताईं अपडेट आहे। त उन जे हिसाब सां त असां माना अटे जे लिहाज़ सां त असांजे तणत में वारो न आहे पर मजबूरी आहे त हलाइणो आहे तंहिंजे तरह सां हलायूं पिया। अच्छा जेको तव्हां हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं 2000 ते वठो था पिया त तव्हां बि ज़ाहिर आहे 50-55 रुपया किलो फ़राहम कयो था अटो? जी सर असांजो अटो हिन महिल जो हिते हले थो शहर में 54 रुपए वञे थो। 3180 रुपया असां ॾियूं था। 20 रुपया ट्रांसपोर्ट आहे। 55 रुपए ताणी शहर में अटो हले पियो। असांजी मिल जो अटो फ्लोर मिलनि जो अटो 55 ताणी हले थो। बाक़ी जेको आम रिटेलर आहे उहो अञा वधीक जेको आहे सो वठंदा? ज़रूरु सर हाणे हू त उतां तोले वेठो आहे ज़रूरु कुझु त हू बि रोज़ी रखंदो न। पोइ हाणे उहा त हुनजी मर्ज़ी आहे 60 रुपए हलाए 58 ते हलाए उहो त उहो ई बहितर। सिंध सरकार पारां जेको तव्हांखे फ़राहम थींदी कोटा कणिक जी उहा हिन वक़्त ताईं छो कोन थी सघी आहे? अञा ताणी सर सभु सम्झ में ॻाल्हि न पई अचे। हले त गवर्नमेंट ते ॾियणु खपे जे तव्हां तणत जी हिन महिल जो तव्हां सीज़न बि न आहे ऐं तण त असांजे लाइ हिन महिल जो जेतॾहिं ट्रैक्टर अचे थो या 5 मण अचनि था 10 मण मजबूरी आहे असांजी वठणु। बहितर आहे त गवर्नमेंट ॾे। गवर्नमेंट ॾींदी ऑटोमेटिकली अटे जो रेट डाउन थी वेंदो। अञा गवर्नमेंट जो रेट तो इशू थियो न आहे। गवर्नमेंट जी पॉलिसी ॾिसूं छा रेट इशू करे थी तीअं करे थी उन खां पोइ ई तो अटे जे रेट में ज़ाब्तो अची वेंदो। पर इहो कंफर्म आहे गवर्नमेंट तण त ॼण शुरू करे अटे ते ऑटोमेटिकली रेट डाउन थी वेंदो। अच्छा जेको हिन वक़्तु ताईं ज़ाहिर आहे अगस्त महीनो पूरो पियो थिए ऐं अगस्त जे दौरान ई कणिक जेका आहे उहा फ़राहम थींदी आहे त
त न थियणु शुरू करण जो सबबु छा आहे? छा गवर्नमेंट त उहा कणिक त ख़रीद त करे चुकी आहे? गवर्नमेंट सर ख़रीदारी त आहे, गवर्नमेंट तण त बि पई आहे, पर पोइ कुझु पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, इहो त गवर्नमेंट ई बहितर ॼाणे थी, असां ख़बर न आहे। बाक़ी लास्ट ईयर असांजे आदेश तां ॾिनो गवर्नमेंट त एतिरो वटे जो क्राइसिस न रहियो। सो असां बि गवर्नमेंट त रिक्वेस्ट इहा ई थियूं त महिरबानी करे फ्लोर मिल्स ते तण त फराम थी वञे त जीअं अटे जो मसइलो हल थी वञे इनशाअल्लाह। अच्छा, ॿियो उन में रेट जो जेको इशू आहे, माना बेसिक जेका असां चाहियूं था त माण्हुनि खे जेको आहे सो घटि रेट ते इहो अटो फराम थिए, छाकाणि त तमामु घणी गुरबत आहे ऐं जेके हालात हुआ उन में माण्हू तमामु घणो सफ़र कयो आहे, त उनखे कीअं बहितर करे सघिजे थो, कीअं हिन जो रेट घटि थिए? इहो त सर गवर्नमेंट जे मथां आहे, जेकॾहिं गवर्नमेंट तण सस्ती ॾिए थी असां त ऑटोमेटिकली अटे जो रेट सस्तो थी वेंदो। उहो गवर्नमेंट ते डिपेंडेंस आहे त गवर्नमेंट तण त ॾिए तेड़ी थी, जेता असां वटि तण त अचे थी उहा हिन महिल जो आबाददार जी अचे थी। उहो असां इहो ई बहस पिया थियनि, साईं 2200 रुपया अटो था ॾियो, तण त असांजी 2000 रुपया बबा पीसाई जो ख़र्चु आहे, बिजली जो ख़र्चु आहे, उन जे करे असां त आबाददार जी फेवर में आहियूं न। जेतॾहिं गवर्नमेंट तण ॾींदी त ऑटोमेटिक रेट घटिजी वेंदो। ऐं हिन महिल जो असां बि आबाददार था आहियूं, 1900 1950 आबाददार ताईं तण त खणूं था, ॿियो कोई बि न आहे। तो वापारी वटि कोन्हे, आबाददार वटि ई आहे, जिन वटि पई आहे थोरी थती या तीअं। बाक़ी लॉन्ग स्टार त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे गवर्नमेंट वटि आहे, पोइ हाणे गवर्नमेंट जी पॉलिसी जॾहिं अचे। अच्छा, आम जेको आबादगार आहे जिन वटि पंहिंजी कणिक मौजूदु आहे ऐं तव्हांखे फराहम कनि था पिया, जेको ओपन मार्केट जंहिंखे असां चऊं था उन मां तव्हां ख़रीद कयो था, त उन्हनि जो रेट छो वधियल आहे? उहे बि गवर्नमेंट जे रेट सां वठनि ॾियनि न? सर बसि इहो त कुदरती आहे, असल में असांजी मार्केट लाड़ताणो लाड़ताणा पोइ 70 तां पोइ हैदराबाद तां पोइ कराची, हब असांजो कराची हूंदो आहे, उनजे रेट जे हिसाब सां असां बि वठंदा ईंदा आहियूं। त पोइ जेतॾहिं असां इहो रेट न रखंदासीं, 1400 रखंदासीं त सभ तो 70 ऐं कराची मोकिलींदो, तंहिंजे करे असांखे उन सां हलणो थो पए मार्केट सां न, त जीअं उन्हनि सां थोरो 5-10 रुपया घटि वधि करे असां वठंदा आहियूं। अच्छा, भला ॿाहिरां जेका कणिक अचे पई उन में यूक्रेन या ॿिया कोई मुल्क चवनि था त उन्हनि जी कणिक अचे थी पर उहा मयारी न आहे, इन वजह सां तव्हां उहा कणिक ख़रीद कई आहे? न सर, अञा इहो एसोसिएशन सां ॻाल्हि ॿोल थी, 25 खां पहिरीं ताणी चवनि पिया जहाज़ लॻणु शुरू थींदा, पोइ इहा अञा असां ॾिठी न आहे, न ई असां वटि सैंपल आया आहिनि। जिन इम्पोर्ट कई आहे दोस्तनि, अञा उन्हनि सां बि थोरो हाल अहिवाल न थियो आहे। बाक़ी हाणे बैड आहे या दुड आहे, इहो थोरी कंडीशन ॾिसण खां पोइ ई ख़बर पवंदी। मतिलबु उहो तव्हां ॾिसी करे पोइ उहा ख़रीद कंदव? हा, ॾिसी करे पोइ परचेस था। उहा खाइण लाइक़ु आहे त पोइ तव्हां वठंदव? बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं सर। अटे जो रेट दरअसल 2200 रुपया मण बीठो आहे ऐं गवर्नमेंट जेका आहे कणिक असांखे इशू कोन थी करे। वॾो मेन मसइलो इहो आहे, ओपन मार्केट में कणिक रेट 1900 रुपया बीठो आहे, मजबूरन असांखे अटो जेको आहे उन ते कॉस्ट आहे असांजो, लेबर चार्जिस आहिनि ऐं प्लस में इलेक्ट्रिसिटी बिल आहे, बिजली जो बिल आहे, जेके असांखे तमामु मतिलबु हैवी रेट्स आहिनि। असांखे मजबूरन 2200 रुपया अटो मण हलाइणो थो पइजी वञे। हिन में लेबर कॉस्ट बि अची थी वञे, हिन में असांजी सभु कुझु शयूं अची थियूं वञनि। असां मजबूरी तहत अटो महांगो कयो आहे, असां ॼाणी वाणी कोटो महांगो कोन कयो आहे। गवर्नमेंट खे असांजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांखे जेका असांजी कोटा आहे उहा असांखे इशू कयो, त असां कणिक जो जीअं गवर्नमेंट जो 1450 रुपया रेट आहे त असां 1600 रुपया अटो हलाईंदासीं। अॻे में बि 1600 रुपया अटो हलंदो, हाणे मजबूरी तहत 2200 रुपया अटो असांखे हलाइणो थो पइजी वञे। इन में असांजी का बि अमल दख़ल असांजो न आहे, इन में सिधो सो गवर्नमेंट जो कसूर आहे। अगरि गवर्नमेंट असांखे कणिक इशू कंदी, जेका असांजी कोटा आहे, त जेको असांजो हक़ आहे, जेको असांजो राइट आहे, असांखे ॾे, असां बिल्कुलु अटो 1600 रुपया मण हलाइण लाइ तयारु आहियूं। पर मजबूरी तहत जे असांखे कणिक 1900 रुपया ओपन मार्केट मां मजबूरन ख़रीद करणी थी पए, इन जे तहत असांखे मतिलबु अटो 2200 रुपया हलाइणो थो पइजी वञे। ऐं मिल जो बि रेट इहो ई आहे, मिल जो रेट 2250 रुपया, असां मतिलबु 2200 रुपया था हलायूं। 10 किलो अटो में 400 रुपया 450 रुपया हूंदो हुयो, हाणे 550 रुपया खां 600 रुपया आहे। ख़रीदारीअ में केतिरो जो असर पियो? तमामु जेका ख़रीदारी में वधीक हूंदी आहे, हाणे 50% ते मतिलबु वॾो असरु आहे। माण्हुनि जी कुवत ख़रीद एतिरी न आहे, गुरबत तमामु घणी आहे। कोरोना खां बाद में त मार्केटिंग तमामु घणी मतिलबु डिस्टर्ब थी आहे मार्केट में, एतिरी का न आहे असां वटि, न का बचत रही आहे, न को सिस्टम रहियो आहे। लेबर कास्ट असांजी वधंदी थी वञे, बिजली जा बिल वधंदा था वञनि, असांजी जेका मार्जिन आहे, जेको प्रॉफिट आहे, तमामु मथे लिमिटेड वञी बचियो आहे। असां पुरज़ोर गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे असांखे पंहिंजे सरकारी गोदामनि मां जेका असांजी कोटा आहे उहा इशू कयो, इहो ई असांजो हक़ु आहे, असां पंहिंजो हक़ु पिया घुरूं, महिरबानी करे असांखे इहो इशू कयो वञे। अटो 60 रुपया किलो लॻो पिया, ग़रीब माण्हू ॾियाड़ी 200 रुपया, जे घर में 4 भाती आहिनि त उहे घणो अटो वठनि। सिंध गवर्नमेंट खे कुझु ख़्यालु करणु घुरिजे, कुझु सब्सिडी ॾियणु घुरिजे, कणिक खे सस्तो करणु घुरिजे त ग़रीब आवाम घटि में घटि अटो त वठी खाई सघे। अटो 60 रुपया किलो थो हले हिन वक़्तु, था 2250 रुपया हिन वक़्तु मिल जो रेट आहे। मिल वारा बिल ॾेखारण लाइ तयारु आहिनि, जेकॾहिं 2250 में खणी था अचनि, दुकानदार खे 2300 थो पियो अचे, त 60 रुपया हलाईंदो लाज़मी आहे, 100 रुपयो त उहो बि रखंदो न। अवाम खे तमामु घणी ॾुखियाई थी अचे हिन वक़्तु। अवाम लॉकडाउन खां बाद में, कोरोना खां बाद में हिकु त तमामु घणो क्राइसिस में आहे, रोज़गार घटि आहे, उनखां बाद में हेॾी महांगाई, चीनी ॾिसो, अटो ॾिसो, त सिंध गवर्नमेंट खे कुझु ख़्यालु करणु खपे, गोदाम खोलणु खपनि
त ग़रीब माण्हू खे सब्सिडी ॾियणु खपे, घटि में घटि कणिक ते चांवरनि ते सब्सिडी ॾियणु खपे त आम माण्हूअ खे खुराक जी शयूं त सस्तियूं मिलनि। एटलीस्ट 46 रुपए ताईं हुजणु खपे जीअं ग़रीब माण्हूअ जी पहुच में अची सघे अटो, त ग़रीब माण्हू वठी खाई सघे। अॻे मिलंदो 30 रुपए 35 रुपए किलो अटे जो, हाणे आहे 60 रुपया 65 रुपया। हर दुकान वारे जो पंहिंजो रेट आहे, को केतिरे थो ॾे को केतिरे थो ॾे। 70 ते कणिक जो अटो थी वियो आहे। ऐं खपायूं था कुल घणे 35 रुपए ऐं 25 रुपए किलो था खपायूं। वठण जे टाइम 70 रुपया 75 रुपया किलो आहे कणिक जो अटो। खपाइण जे टाइम 30 रुपया 35 रुपया इहो रेट लॻो पियो आहे कणिक जो। बाबा हिते रुॻो जंहिं दुकान वारे वॾे वञ त दुकान वारे जो अघु ई पंहिंजो आहे। को कहिड़ो रेट थो ॿुधाए को कहिड़ो रेट थो ॿुधाए, कंहिंजो हिकु करो रेट न आहे बाबा। वठि सठि लॻी पई आहे। इहा खंडु हूंदी अॻे 20 रुपए 15 रुपए 10 रुपए पाव वठंदा हुआसीं, हाणे 30 रुपया 35 रुपया पाव थी वियो आहे। 100 रुपए 150 रुपया खंडु 1 किलो थी वियो आहे। छा कमाईंदो आहियां बाबा, वधि में वधि 400 रुपया 300 रुपया 500 रुपया। इहा साइकिल जी मुंहिंजी हालत आहे, पंचर लॻी पई आहे। इहा साइकिल पंचर वारे वटि बीहारियो आहे त बाबा हाणे पंचर ॻंढ रहिया हुआसीं या हवा विझ रहिया हुआसीं। हिते रुॻो क़यामत लॻी पई आहे। हिकु बेरोज़गारियूं घणियूं, महांगायूं घणियूं, वठि सठि लॻी पई आहे। हर को पंहिंजो पंहिंजो हिसाबु रखे वेठो आहे। को सरीमदार थो अचे उहो बि पंहिंजे मुंहं सां आहे। को ग़रीब जो को ख़्यालु न आहे, ग़रीब जो को क़दुरु न आहे बाबा। अको अटो छा, पर हर शइ चीज़ महांगी थी आहे। अटे जो कणिक जो अटो पंहिंजी जॻह ते आहे, पर हर शइ महांगी आहे। रुॻो कणिक ॾे अटे ॾे ॾोह न आहे। खाइण खां पोइ कमायूं जेतिरो नथा एतिरो कणिक जे अटे में गेह में पूरा आहियूं, सौदनि में पूरा आहियूं। कणिक जो अटो छा वठंदा हुआसीं भाई, वधि में वधि 25 रुपए 30 रुपए 35 रुपए। हाणे त भाउ 70 रुपया 75 रुपया कणिक जो अटो थी वियो आहे। वठण जे टाइम बाबा जेतिरा पैसा दुकान वारो चवे थो ओतिरा ॾियणा आहिनि, खणो त खणो न त तव्हांजी मर्ज़ी आहे। खपाइण जे टाइम वञो था बाबा दुकान वारो थो चए एतिरो रेट आहे, न त तव्हांजी मर्ज़ी आहे, वापसि खणी वञो। मजबूर माण्हू कॾहिं कॾहिं खपाइणो बि पइजी वेंदो आहे। घर जो सौदो बि कणिक जो अटो खपाए या अहिड़ी शयूं खपाए चांवर त वञी वठूं था। पिनी सिनी अञा गॾु था कयूं, रुॻो सौदनि में कणिक जे अटे में पूरा आहियूं असां। हूअं किलो खाईंदा हुआसीं ग़रीब माण्हू, हाणे 2 किलो वेल भाती बि वधी आहे। 2 किलो 3 किलो हिकिड़ो माण्हू कणिक जो अटो वठी थो खाए। सुबुह सां नाश्तो त हर कंहिं ग़रीब जो आहे ई आहे, त कणिक जे अटे ते। अॻे चांवरनि जो हूंदो, हाणे कणिक जो आहे बाबा। हर शइ कणिक महांगी थी वई आहे। मेरी महिरबानी कयो आवाम सां, चङाई कयो, भलाई कयो बाबा। मज़दूरनि सां बि भलाई कयो बाबा। नाज़रीन, कणिक जो लाड़काणे में ऐं पूरी सिंध में बहिरान जेको आहे उहो शिदत अख़्तियार करे वियो आहे। ऐं इन वजह सां असां सां आबादगार अॻवान इरफान जतोई साहब मौजूदु आहिनि। उन सां ॻाल्हायूं था त इहो बहिरान छो आहे ऐं इन में जेको आहे सो केरु हुनखे कंहिंखे था हू ज़िम्मेवार सम्झनि। साईं वॾी महिरबानी इरफान साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। हीउ जेको ज़ाहिर आहे हिते तमामु वॾो इशू आहे कणिक जे अटे जो ऐं कणिक जो तमामु वॾो बहिरान हिते हाणे पैदा थी रहियो आहे। छाकाणि त अगस्त में महीने जो वञी बाक़ी आख़िरी हिसो बचो आहे, त उन अगस्त जे महीने दौरान ई कणिक जेको आहे फिलोर मिलनि खे मिलणु शुरू थींदी आहे। पर इहो सिलसिलो न शुरू थी सघियो ऐं काफ़ी हंधनि ते जेका आहे अटे जी या कणिक जी जेका खोट उहा तमामु घणी शिदत अख़्तियार करे वई आहे। छा था सम्झो त इन सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे? हिन वक़्तु अञा 4 महीना मस गुज़रिया आहिनि कणिक जी फ़सुल खे, ऐं हिन वक़्तु ई शिदत अख़्तियार करे वई आहे कणिक जी खोट ऐं अटे जी खोट। हाणे सिलसिलो इन जो ईअं थियो आहे त जीअं ई कणिक लही त गवर्नमेंट खे असां सॼो ॿुधायोसीं त तव्हां हे पॉलिसी कयो, या पंहिंजो नंढे आबादगार खे या हारी खे हिकिड़ो सुठो रेट ॾियो त जीअं तव्हांखे कणिक टारगेट अचीव थी सघे जेको गवर्नमेंट पंहिंजो मुक़ररु कयो आहे। पर उनखे ईज़ी वरितो वियो, उन में लेट कई वई, जंहिंजे करे कणिक घणी ॿाहिरि एक्सपोर्ट थी वई, अफ़गानिस्तान ऐं ॿिए हंधि निकिरी वई। ऐं कुझु प्राइवेट माण्हुनि उन्हनि वठी छॾी जेका ॿाहिरि उन्हनि बि स्मगलिंग करे स्मगलिंग करे कढी विया ॿाहिरि। हाणे हिकु त इहा वजह आहे त गवर्नमेंट जी सुस्ती। हाणे कणिक जो ऐं ॿियो इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे त हिन दफ़े कणिक लथी बि सिंध में ख़ासि करे असांजी घटि आहे। जेको असांजो 48 लख टन लहंदी हुई उहा हेॾी महिल 34-35 लख टन ते अची वई आहे। हिकु त उहो बि फ़र्क़ु वियो, 8-10-12 लखनि टननि जो उहो, ऐं गवर्नमेंट जी सुस्ती। इन में कणिक निकिरी वई ऐं गवर्नमेंट जो टारगेट हुयो 14 लख खां 16 लख टन, पर हिननि वटि वधि में वधि 5-5.5 लख टन इहे वठी सघिया आहिनि। हाणे ऑगस्ट में हेॾी महिल अटे जी क़ीमत वञी पहुती आहे तव्हांजो 60 खां 65 रुपया 70 रुपया मिले थो, ऐं जेको घटि मिले थो उहो लो क्वालिटी जो आहे। हाणे कणिक मौजूदु आहे ऐं तव्हांखे मां इहो रिकॉर्ड ते ॻाल्हि थो चवां त हिन वक़्तु शिदत आहे, पर अक्टूबर जे फस्ट वीक खां असांजी सिंध में त कणिक ई न हूंदी ऐं इहो बहिरान पैदा थींदो। हाणे हिननि इहो ठाहियो आहे त ॿाहिरां इम्पोर्ट का कनि था,
पर उहा त असांखे ख़बर पई आहे उहा त तमामु लो क्वालिटी जी आहे जेका किथां था यूक्रेन मां बि घुराइनि था ऐं हिकु हंधि ॿिए मुल्क मां बि उहा उते एक्सपायर्ड आहे ऐं उहा हिननि खे कॉस्ट बि उन्हनि जी वधीक थी पए आबादगार खे पंहिंजे के 1400 या 1300 ॾियण लाइ तयारु न हुया ऐं 1600 बि तयारु न हुया पर उहा हिननि खे 2200 जी पए थी ऐं उन जे अलावा ॿियो ख़र्चो अलॻि आहे ऐं लो क्वालिटी हाणे त आबादगार या गवर्नमेंट जा इहो तालुक़ु रहियो ई न मां तव्हांजे चैनल जे तवसुल सां इहो सिविल सोसाइटी आम माण्हू ते बि असरु पवंदो हिकिड़ी एक्सपायर्ड कणिक ईंदी उहो हर माण्हू अटो खाईंदो ऐं उन मां मुख़्तलिफ़ बीमारियूं बि पैदा थियनि थियूं घणा नुक़सानात आहिनि सो हुकूमत पाकिस्तान खे ख़ासि करे हेॾी महिल PTI जी हुकूमत आहे उन्हनि काफ़ी कुझु चयो असद उमर साहिबु आहे उनखे उहो एंग्रो में रही चुको आहे उनखे सॼी एग्रीकल्चर जी ख़बर आहे हर शइ जी ख़बर आहे त का उन पहिरियां बि चई चुका आहिनि त असां अचण सां ज़रात खे मथे खणंदासीं त बाबा तव्हां का अहिड़ी पॉलिसी ॾियो त आबादगार खे फ़ाइदो पए असांजे मुल्क जो अटे जे बहिरान खां बची सघूं अगरि इहो ई सिलसिलो रहियो त अॻिते त ॾाढा नुक़सानात थींदा अञा वधीक अच्छा साईं जीअं ई अटे जी जेका क़ीमत आहे ज़ाहिर आहे उन कणिक जेका आहे महांगी मिले थी फ्लोर मिलनि खे त इहो अटो बि जेको आहे सो महांगो थियो त हाणे इहा सब्सिडी इहा इनखे रेट खे घटाइण लाइ ज़ाहिर आहे पहिरियों त जेको आहे क्वांटिटी वधे कणिक जेको आहे मार्केट में अचे ऐं फ्लोर मिलनि खे मिले ॿियो इन जो रेट जेको आहे उहो कीअं तय थिए उहो कीअं घटि थिए त जीअं माण्हुनि खे रिलीफ मिले तमामु घणी गुरबत आहे ऐं कोविड-19 खां पोइ त तमामु हालात जेके आहिनि तव्हां ॾिसो पिया ख़राबु आहिनि जी ॾिसो न हाणे गवर्नमेंट जेको फ्लोर मिल खे या चक्की वारनि खे जेका बैग ॾिए थी उहा थी ॾिए 4500 जी बैग 100 kg जी 2.5 मणनि वारी 45 खां 4700 पर उहे बि मनपसंदि के फ्लोर मिल्स आहिनि जंहिंजी अप्रोच आहे गवर्नमेंट ताईं उन्हनि खे मिले थी ऐं कोटा खां घटि थी मिले मतिलबु शॉर्टेज जे करे ऐं जेकी ॿिया जेके आम फ्लोर मिल वारा आहिनि उहा ॿाहिरां महांगी था वठनि जो रेट चढ़ी विया आहिनि ओपन मार्केट में हेॾी महिल तव्हांजी कणिक बीठी आहे 1900 खां 2000 रुपया मण पर इहा अॻिते अञा चढ़ंदी अगरि हाणे कंट्रोल ईअं ई थो थी सघे अगरि हिननि खे हाणे इहो ई ज़रियो आहे अगरि असांखे इम्पोर्ट करणी आहे त ख़ुदा तव्हां चङी क्वालिटी जी इम्पोर्ट कयो ऐं फ्लोर मिल वारनि खे मैनेज कयो उन्हनि खे सब्सिडी ॾियो भले सब्सिडी ते उन्हनि खे डिलीवर कनि कणिक त पोइ ई इहो ऑटो कंट्रोल थी थो सघे ठीकु आहे अगरि कंट्रोल सिर्फ़ु इते त रहे न तव्हां ॾिसजो मुहर्रम खां पोइ या सेप्टेंबर में जेको हाणे 60 65 या 55 जेको बि हले थो इहो वञी 100 रुपए ते पहुचंदो किलो अगरि इहा ई रहियो त इहो अटो वञी 100 रुपए ते पोइ त आम माण्हू पिसजी वेंदो अटो त हर घर जी नीड आहे हर माण्हू जी नीड आहे सो गवर्नमेंट इन करे जेका उनखे 4500 जी या 4700 जी बैग थी ॾिए उनखे उते ई मैनेज करे पर कणिक हिकिड़ी माना उनजो सिस्टम अहिड़ो ठाहे बहितर ऐं सही क्वालिटी घुराए तॾहिं ई कोई इते बैलेंस थी थो सघे घटिजी साईं नथो सघे मां तव्हांखे ॿुधायां कुझु बि चवनि सिंध गवर्नमेंट हुजे कुझु बि हुजे इन खां घटि न कंदा हे एतिरी मतिलबु हिकिड़ी माफ़िया चऊं या छा चऊं कंट्रोल न थी सघंदो हाणे सिर्फ़ु असांजी इहा डिमांड आहे त इन खां वधे न अञा वधंदो त पोइ त आम माण्हू पिसजी वेंदो अच्छा जेका तव्हां चओ था कणिक जेका आहे गैर मयारी आहे उहा उहो पंहिंजो जेको आहे इम्पोर्ट कनि था पिया त हाणे इन में चलो आम माण्हू या सोसाइटी या सिविल सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उहे त खणी चलो उहे थींदा पर जेके आबादगार आहिनि या जेके उन्हनि सां गॾु वेठा आहिनि वापारी या जेके ट्रेड फेडरेशन जा माण्हू आहिनि उहे छो नथा एहतजाज कनि त इहा कणिक जेका आहे असांखे न खपे उहे वठण लाइ तयारु न हुजनि न वठनि सर उहो त इहो त ट्रेड सिस्टम जे हवाले बि गवर्नमेंट उहो सभु करे छॾियो आहे हिकिड़ी चेन आहे हो त चाहींदा असांखे प्रॉफिट पए उहो ई माना गवर्नमेंट अगरि ॾिसो न हुनजा सभु एनालाइज़ रिपोर्ट हूंदी आहे उहे सभु सैंपल्स हूंदा आहिनि गवर्नमेंट अगरि रिजेक्ट करे थी प्लांट प्रोटेक्शन वारा आहिनि त उन्हनि खे उहा इम्पोर्ट करण ई न खपे जेका लो क्वालिटी जी आहे सुठी क्वालिटी जी मिलनि जॾहिं एतिरो गवर्नमेंट ख़र्चु करे थी त कुझु वधीक करे उनखे सही करे ट्रेड वारा त चाहींदा न त असांखे सस्ती मिले छो करे असांजे मुल्क में ज़रूरत आहे पोइ हिननि खे जेका बि कणिक मिलंदी आम माण्हू त अटो चेक ई न कंदो उनखे माना उहो तव्हां ॾिसंदो आम बैग बि त उन में अटे जी क्वालिटी में या त हिकिड़ो सफ़ा तव्हांखे ब्लैक कलर मिलंदो या ब्राउन कलर मिलंदो काफ़ी घटि मतिलबु अटो सही थो मिले सो इहो ट्रेड वारा त चाहींदा उहो त उन्हनि जो बिज़नेस आहे उहो त हिकिड़ो गवर्नमेंट सां मिली गवर्नमेंट ई कुझु करे थी सघे जॾहिं उहो हिकिड़ो सख़्ती सां हिन ॻाल्हि ते एक्शन खणंदी ऐं हिन जो ख़्यालु रखंदी सही क्वालिटी जो अचे ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे हिकिड़ो ॿियो इशू बि हिन दफ़े ख़ासि करे सिंध में घणो थींदो ॿिज जेको हिननि वटि हाणे जॾहिं खाइण लाइ कणिक कोन्हे अटे लाइ न आहे त हिन साल फ़सुल बि पोखणो आहे माण्हुनि जे हालात लॉकडाउन जे करे सभिनी पंहिंजा ॿिज जेके रखंदा बि हुया हिकु त 40% आबादगार रखंदा उन्हनि बि कढी छॾियो आहे त ॿिज जी ज़रूरत पोखाई जे लाइ नए फ़सुल जे लाइ महीने ॾेढ खां पोइ कणिक शुरू आहे नओं बि खपंदो उहो हिननि खे पवंदो 50 kg जो बैग 2000 खां 2200 हिन दफ़े जेके असांखे रिपोर्ट्स अचनि थियूं या जेके बुकिंग शेड्यूल मोकिलीनि था उहो बैग मिले थो 3500 खां 3700 रुपया मतिलबु डबल
काॾां आबादगार करे सघंदो। गवर्नमेंट उन्हनि जे लाइ बि का पॉलिसी जोड़े, उन्हनि खे बि को सुठो बिज सब्सिडी ते मिले। ऐं इहो बि तवजो न ॾिनी वई त पोइ त बहरान 2-3 साल इहो ॾाढो ख़राबु थींदो ऐं गवर्नमेंट खे लॉस आहे। ॿाहिरां डॉलर्स ते घुराईंदा, हिते पंहिंजे आबादगार खे सही रेट नथा ॾियनि, हुनखे कुझु बचे नथो। इहे सभु गवर्नमेंट जूं कोताहियूं आहिनि। सिंध गवर्नमेंट हुजे या वफ़ाक हुजे, हिननि खे हिकिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी। आबादगार बोर्ड हिननि खे सजेशन ॾींदी रही आहे, मीटिंग्स बि थींदियूं रहियूं आहिनि। उन्हनि ॻाल्हियुनि ते जेके थियनि था उहे सिर्फ़ु मिनट्स में ई रहिजी थियूं वञनि, इम्प्लीमेंट उन ते का बि नथी थिए। सो उन्हनि खां सजेशन वरिता वञनि, आबादगारनि खे हिन में मिलायो वञे ऐं कुझु बहितरी आंदी वञे, न त ॾाढो बहरान थींदो। तव्हांजी नज़र में ज़ाहिर आहे तव्हां आबादगार अॻुवाण बि आहियो ऐं इन सभिनी शयुनि प्रोसेस में रहिया आहियो। तव्हांजी नज़र में कीअं जेकॾहिं गवर्नमेंट खे तव्हांखे सजेशन ॾियो त इहो बहरान ते बि जेको आहे क़ाबू पाए सघिजे ऐं आम माण्हूअ खे थोरो हुनखे रिलीफ मिले, जेके ग़रीब माण्हू। साईं, हिकु त जेका इम्पोर्ट कनि था उनजो रेट जेको आहे फ्लोर मिलारनि खे, जीअं हाणे 4700 बैग था ॾियनि त कुझु सब्सिडी ॾेई 4200-4300 जो बैग ॾियनि त उहो ऑटोमेटिक अटो 50 रुपए ताईं अची वेंदो। ठीकु आहे। ॿियो इहो त आबादगार खे इहो रिलीफ ॾेई था सघनि त उन्हनि खे सही बिज ॾियनि, सब्सिडी ते बिज ॾियनि, चङा बिज ॾियनि जेके सही यील्ड कनि, तॾहिं इहो बहिराणनि ते कंट्रोल। असांजो ज़रई मुल्क आहे साईं, सिंध में त कणिक तमामु, ऐं सिंध जी कणिक त ॾाढी सुठी थींदी आहे। थोरी आबादगार खे सपोर्ट कंदा त उहो त गवर्नमेंट खे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे न। आबादगार त हिकिड़ी शइ ॾिसो न, कणिक में हिकिड़ी कणिक मण ॾिए थो, लॉस गवर्नमेंट खे को आहे ई न हिकिड़ी शइ में। उहा जेतिरो टाइम उहो रखंदी त उनखे फ़ाइदो ई पवंदो। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचणो पवंदो। सिर्फ़ु वापारी तबिके खे, फ्लोर मिल खे, या अच्छा उहा बि लिमिट हूंदी आहे हिकिड़ी प्रॉफिट जी, परसेंटेज हूंदी आहे। त अनलिमिटेड हिकिड़े महदूद माण्हुनि जे करे तव्हां सॼे अवाम खे उनखे तकलीफ़ में था विझो। प्रॉफिट जी बि हिकिड़ी परसेंटेज थींदी आहे। थोरो गवर्नमेंट सोचे ऐं थोरो असांजा वापारी, थोरा ट्रेड वारा बिज़नेसमैन जेके बि आहिनि उहे सभु सोचनि। मां त इहा ई रिक्वेस्ट कंदुमि गवर्नमेंट हिन में को सीरियस थिए ऐं इहो सोचे, न त इहो ॾाढी असांजो ज़राई मुल्क हूंदे बि ॾाढी बहरान शिदत अख़्तियार करे वेंदो। आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदासीं त हिन भेरे माण्हू जेके हुआ उन्हनि ओपन मार्केट में वञी जेका आहे कणिक खपाई आहे ऐं गवर्नमेंट खे उन्हनि न ॾिनी आहे, उनजो छा था सम्झो त छा गवर्नमेंट उन्हनि खे घटि रेट पई ॾे, इन जे करे उन्हनि कयो? जी ॾिसो न, जीअं गवर्नमेंट चयो त असां 1400 रुपए मण वठंदासीं तव्हां खां, पर एतिरा ॿाहिरियां वापारी लथा अची करे जो ॿाहिरि ई उन्हनि जी 1300-1350 वञे पई। ऐं फूड डिपार्टमेंट जी का पॉलिसी कोन्हे। हिकु त उहो बारदानो प्रोवाइड नथा कनि, उन खां पोइ अगरि को सनो थोरो आबादगार खणी थो वञे त अहिड़ी उनखे अंदरि तंग थो कयो वञे, उन्हनि जूं पेमेंटूं फासायूं थियूं वञनि। इहे सिलसिला आहिनि जंहिंजे करे माण्हुनि हिननि खे गवर्नमेंट खे कणिक न ॾिनी ऐं उहा आम मार्केट में भले पंहिंजो 50-60 रुपए मण ते नुक़सानु करे बि उन्हनि खे ॾिनी ऐं उहे सॼी कणिक ॿाहिरि कढी आहे। ऐं तव्हांजे रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ छापा बि लॻा हुआ जंहिंमें एक्सपोर्ट बि थिए कणिक ऐं उहा पकड़ी वई। इहो सॼी गवर्नमेंट जी हिकिड़ी सुस्त रवि आहे जंहिं हिननि खे मार्च में अनाउंस था कनि। हर साल मार्च में अनाउंस थींदी आहे 15। हिननि खे फरवरी ते ई पंहिंजो सॼो शेड्यूल अनाउंस करणु खपे ऐं हिनखे सीरियस वरितो वञे त जीअं हुन ते मार्च जी मिड मार्च में सॼी इम्प्लीमेंट थिए। पर हे अप्रैल में वञी, अप्रैल जी एंड में सिर्फ़ु करप्शन जी हिकिड़ी कड़ी जे करे जंहिंमें सॼा फूड डिपार्टमेंट जा माण्हू बदल आहिनि, इन सिलसिले खे बि जेसि ताईं घटि न कयो वेंदो त इहे सभु हिन में फैक्टर मौजूदु आहिनि। इहे सभिनि ते कंट्रोल करिणो पवंदो, तॾहिं ई असां फेस करे था सघूं हिन बहरान खे। नाज़रीन, लाड़काणे में कणिक जे अटे जे बहरान जे हवाले सां असां मुख़्तलिफ़ पासा जेके आहिनि हिन प्रोग्राम में कवर कया आहिनि, जंहिंमें मिल मालिकान सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थियल आहे, गॾोगॾु आबादगार ऐं रिटेलर जेके आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल थियल आहे त कीअं हिन बहरानी कैफ़ियत ते क़ाबू पाइजे ऐं माण्हुनि खे रिलीफ मिले, कणिक जे अटे जो जेको रेट आहे उहो घटि थिए ऐं ॿाहिरां जेका ग़ैर मयारी कणिक जेका आहे उहा दरामद कई पई वञे। उन में ॿिए जेको आहे सो तमामु घणी बहितरी करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त उन सां माण्हुनि जो जेको उन ग़ैर मयारी जेका कणिक जेकॾहिं माण्हुनि खे फ़राहम थिए थी त उहो बि तमामु वॾो इशू आहे त जेकॾहिं गवर्नमेंट वटि कणिक मौजूदु आहे त उहा बि फौरी तौर ते उहे जेके मिल मालिकान खे फ़राहम कनि कोटा त हीउ जेको अटे जो बहरान आहे उन ते क़ाबू पाए सघिजे ऐं उनजो रेट बि घटि थिए। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।